सिंध जे मौतियात वारे निगरान सूबाई वज़ीर ख़ुदाबख़्श मरीज़ जो चवण आहे त कारूंचर बाबति संदसि ॻाल्हि खे टोड़े मरोड़े पेश कयो वियो। हुन कारूंचर जी सर्वे कराइण जी ॻाल्हि कई हुई, कटाई जी ॻाल्हि न कई हुई। मौतियात जे माहिरनि ज़रिए कारूंचर जी सर्वे कराई वेंदी। हाँ आऊं ॻाल्हि करियां थो कारूंझर जी। एक्चुअली कल्ह मुंहिंजी जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई हिन के शॉर्टकट कुझु माण्हुनि ॿिए पासे वरितुमि। मां इहा क्लियर करां, मूं कल्ह बि हिकिड़ी ॻाल्हि इहा कई। मूं चयो असां हिकिड़ो विज़िट कंदासीं, इहो असांजो हिकिड़ो विज़िट हूंदो जेको सकाफ़ती आहिनि, असांजे टूरिज़म आहे ऐं ॿिया जेका असांजा इदारा आहिनि हुन जे हुननि खे गॾु खणी ऐं उन्हनि सां गॾु हली ऐं लोकल माण्हुनि खे बि गॾु खणी जेका हुते मक़ामी आहिनि हुननि जे ताउन सां असां जेको आहे हिकिड़ो विज़िट कंदासीं पूरे थर जो, न कि सिर्फ़ु कारूंझर जो। हिन खे ख़ामख़ा में हिकिड़ो जेको आहे हाईलाइट प्रोफाइल ठाहे हिन खे जेको आहे हॉट इशू ठाही, इहो असांजे सिंध जो नुक़सानु आहे, असांजे सिंध वासियुनि जो नुक़सानु आहे। तव्हां वञी हुते ॾिसो वीचारे ग़रीबनि जो छा हाल लॻो पियो आहे, कहिड़ी फैसिलिटीज़ आहिनि कहिड़ी न आहिनि उहो तव्हांजे साम्हूं आहिनि। पर मां ॻाल्हाइण इहो चाहियां थो, कल्ह बि मूं इहा ॻाल्हि कई कि असांजो हिकिड़ो विज़िट आहे ऐं असां हुन विज़िट खां पोइ हिन में जंहिंमें असां सां गॾु जियोलॉजिकल टीम बि हूंदी, जंहिंमें यूनिवर्सिटी कॉलेज जा प्रोफेसर बि हूंदा ऐं जंहिंमें मक़ामी माण्हू बि हूंदा ऐं जंहिंमें टूरिज़म जो मिनिस्टर बि हूंदो, टूरिज़म डिपार्टमेंट माण्हू हूंदा में बि, ऐं जेका सकाफ़ती असांजा आहिनि उहा बि असां सां गॾु हूंदा, जंहिंमें असां हिकिड़ो विज़िट कंदासीं। ऐं मुंहिंजो मक़सदु इहो आहे जेको इहो इशू हले थो हिन खे सॉल्व कजे। ऐं ॾिसो, अगरि मां हिन शइ खे फॉलो न करियां त मां पंहिंजे ओथ वारे ॾींहुं पंहिंजी ट्रेडिशनल ऐं जेका हिकिड़ी पंहिंजी सकाफ़त आहे मूं हुनखे बरक़रार रखियमि, मूं उहो पग पातो। त आई वेरी रिस्पेक्ट, मां पंहिंजी सकाफ़त खे, सिंधी सकाफ़त खे असां रिस्पेक्ट ॾियूं था ऐं इहा शयूं जेका आहे असांजे लाइ हिकिड़ो मतिलबु अखि जी मानत आहे, त असां हिननि खे रिस्पेक्ट ॾियूं था। असां ईअं न आहियूं की असां हिननि खे जेको आहे ॿिए पासे वठी वञूं, असांजा न उहा नज़रिया आहिनि न असांजी उहा सोच आहे। असां हिननि खे अॼु घुरायो अथनि, असांजी हिकिड़ी मीटिंग थी आहे जंहिंमें इहो डिस्कस थियो, असां कोशिशि कंदासीं कि असां सर्वे बि कयूं ऐं पूरे सिंध में असां एक्सप्लोरेशन कयूं कि किथे कहिड़ी मादनियात आहे, कहिड़े लेवल जो आहे ऐं हुनजो परसेंटेज घणो आहे ऐं जेको आहे उनकी मार्केट वैल्यू छा है, ताकि हम इन चीज़ों को फिर जो है पब्लिक कर सकें और ये आपके सामने आ सकें।